पासे वाक़े अपडेट कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे। ख़ैरपुर, सांगड़, टंड मोहम्मद खान, उमरकोट, काज़ी अमन, शेख बिरकियूं ऐं ॿियनि शहरनि में मुकमल तौर ते लॉकडाउन लागू कयो वियो आहे। स्मार्ट लॉकडाउन खां पोइ खुलियल दुकान बंदि कराए छॾिया आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ लॉकडाउन लागू कयो वियो आहे। ख़ैरपुर, सांगड़, टंड मोहम्मद खान, उमरकोट, काज़ी अहमद, शेख बिरकियूं ऐं ॿियनि शहरनि में मुकमल लॉकडाउन लॻायो वियो आहे। पुलिस स्मार्ट लॉकडाउन खां पोइ खुलियल दुकान बंदि कराए छॾिया आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त माण्हुनि जी बेध्यानी ऐं SOPs ते अमल न करण सां कोरोना वायरस वधण लॻो आहे। कोरोना वायरस वधण जे ख़दशे बाबति सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त पुलिस स्मार्ट लॉकडाउन खां पोइ खुलियल दुकान बंदि कराए छॾिया आहिनि। इन हवाले सां राब्तो कयो आहे ख़ैरपुर में आवाज़ TV जे रिपोर्टर शकील जावरी साहब। जी शकील, ॿुधाइजो त हिन वक़्तु ख़ैरपुर में लॉकडाउन जी छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ख़ैरपुर में कोरोना जा केस वधण खां पोइ जेको आहे पहिरियां त जेको आहे जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा हुया उहे स्मार्ट लॉकडाउन लागू कयो ऐं DC ख़ैरपुर पारां जेको आहे हिकु नोटिफिकेशन जारी कंदे जुमे ते ॾींहुं जेको आहे मुकमल तौर ते लॉकडाउन जो नोटिफिकेशन जारी कयो हो, पर उन ते जेको आहे अमल दरामद थींदी नज़र नथो अचे। ख़ैरपुर शहर कजे त ख़ैरपुर शहर जा जेके इलाइक़ा आहिनि, बाज़ारूं आहिनि, मुकमल खुलियल आहिनि। शहरी तौर वापारी जेके आहिनि उहे बग़ैर मास्क जे जेको आहे कंदे या पंहिंजो कारोबार या कमकार कंदे आहिनि। उन हवाले सां जेके उन्हनि जो चवणु आहे त इहा जेका मौजूदा सूरत हाल आहे इन में लॉकडाउन जेको आहे उहो सिर्फ़ु ऐलान ताईं या नोटिफिकेशन ताईं। ठीक है शकील, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त माण्हुनि जी बेध्यानी ऐं कोरोना SOPs ते अमल न करण सां हुकूमत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॉकडाउन लागू करे छॾियो आहे ऐं ख़ैरपुर, सांगड़, टंड मोहम्मद खान, उमरकोट, काज़ी अमन, शेख बिरकियूं ऐं ॿियनि शहरनि में मुकमल लॉकडाउन लागू कयो वियो आहे। ही कोरोना जी ॿी लहर हली रही आहे जेका तमामु ख़तरनाक लहर आहे। पुलिस स्मार्ट लॉकडाउन खां पोइ जेके खुलियल दुकान हुआ उन्हनि खे बि बंदि कराए छॾिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अव्हांखे ॾींदा हलूं, अपडेट कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे। ख़ैरपुर, सांगड़, टंड मोहम्मद खान, उमरकोट, काज़ी अमन, शेख बिरकियूं ऐं ॿियनि शहरनि में मुकमल लॉकडाउन कयो वियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे सांगड़ में आवाज़ TV जे रिपोर्टर AD कुंबर सां। जी AD, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, सांगड़ ज़िले में अॼु आलमी वबा कोरोना वायरस जी जेका ॿी लहर पखिड़िजी आहे उनमें 70 खां मथे जेके आहिनि केस ज़ाहिर थियण खां पोइ सिंध हुकूमत जे हिदायतनि ते ज़िले इंतिज़ामिया पारां अॼु जुमे जे ॾींहुं सांगड़ ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में समाज लॉकडाउन जेको आहे सो उन लॻाइण जो ऐलान कयो वियो। उनमें सांगड़ शहर जूं जेके कारोबारी मर्कज़ आहिनि या शादी हाल आहिनि, उन खां सवाइ जेके मोबाइल मार्केट आहिनि, सोनारा बाज़ार आहे, थाणो रोड आहे, सांगड़ शहर मुकमल तौर ते बंदि आहे। सिर्फ़ु रोज़मर्रा जी शयुनि जा दुकान खुलियल आहिनि। उन खां सवाइ शिदातपुर, टंडवादम, खिपरो ऐं सिंजोरो समेत नंढा वॾा शहर जेके आहिनि उन्हनि में बि अॼु लॉकडाउन कयो वियो आहे। ऐं सांगड़ शहर में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस जी वॾी नफ़री पिणु मौजूदु आहे, जॾहिं त DSP SHO सांगड़ बि शहर जो गश्त करे विख विख ते पुलिस नफ़री मुक़ररु कई वई आहे जीअं समाज लॉकडाउन आहे उनखे कामयाबु बणाए सघिजे। जी ठीक है, वॾी महिरबानी अव्हांजी AD अपडेट करण लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे। सिर्फ़ु ज़रूरत जा शयुनि जा दुकान जेके आहिनि उहे खुलियल आहिनि, बाक़ी पुलिस स्मार्ट लॉकडाउन खां पोइ दुकान बंदि कराए छॾिया आहिनि। ख़ैरपुर, सांगड़, टंड मोहम्मद खान, उमरकोट, काज़ी अमन, शेख बिरकियूं ऐं ॿियनि शहरनि में मुकमल तौर ते लॉकडाउन लागू कयो वियो आहे। कोरोना वायरस जे
ख़दशे सबबि स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे। सिर्फ़ ज़रूरत जी शयुनि जा दुकान खुलियल आहिनि, बाक़ी दुकाननि खे पुलिस बंदि कराए छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं उमरकोट में आवाज़ टीवी जे रिपोर्टर उमर सूमरो सां। जी उमर। जी उमरकोट में मुसलसल पहिरियों भेरो जुमे दिहाड़े ते लॉकडाउन थियो, जेको ज़िले में मुकमल लॉकडाउन आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके चुराया आहिनि उहे जेके कारोबारी मराकज़ आहिनि उहे मुकमल बंदि आहिनि ऐं ॿिए पासे ट्रांसपोर्ट जेका आहे जज़वी तौरु हली रही आहे ज़िले पूरे में। ऐं ॿिए पासे तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ॿिए पासे जेका बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं एहसास प्रोग्राम जेके सेंटर आहिनि उते जेका SOP जी भञकिड़ी थी रही आहे, जिते हज़ारनि जे तइदाद में औरतूं ऐं मर्द जेके आहिनि उते घर ते हलनि ऐं इंतिज़ामिया जेका आहे उहा उन्हनि खे SOP ते अमल कराइण में मुकमल नाकाम रही आहे, पर इंतिज़ामिया पारां अञा ताईं उन बड़ी महिरबानी अवांजी अपडेट करण लाइ। तव्हांखे ॿुधाए रहिया हुआसीं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे। खैरपुर, सांगड़, टणो मोहम्मद खान, उमरकोट, काज़ी अहमद, शेख बिरकियो ऐं ॿियनि शहरनि में मुकमल लॉकडाउन लॻायो वियो आहे। पुलिस स्मार्ट लॉकडाउन खां पोइ खुलियल दुकान बि बंदि कराए छॾिया आहिनि।